हलो हलो तो आनी होटल तो चाहे पिए चो तो मोटी जे को कचर क्यों बाहर का कही दियो你别笑。 बन जाएंगे कि उस्ताद तेरे न उस्ताद भी जाना उस्ताद न उस्ताद बता रहे हूं न उस्ताद की उस्ताद की आई दे असांखे वञो तूं असां सां ॻाल्हाइण में मौजूद आहीं मुंहिंजा पैसा त भागो और बासी कोन थो कीअं उस्ताद उस्ताद मुझे रुपयो भी कोने दे न उस्ताद को शायद तू चेस त मां पैसा ॾे न उस्ताद तू पाण फैसलो कर भली न उस्ताद उस्ताद तोखे ख़बर आहे कोन पैसा घुरिया मां तोखे ॿुधायो दादा मूंखां मीआं पैसा थो घुरे कीअं उस्ताद मेरा डोकड़ खाई दो रोज का पैसा अथा मार तू चकाई दो राय कीअं उस्ताद अला तू पाण फैसलो कने मोडे रुपयो भी कोने का लिखत तू चेस न भाऊ मां ने पैसा जी लिखत ही कोने न मां ने को पैसा बता ने बेगुनाह है मुझे इल्जाम तो न भाऊ तू पाण फैसलो करना अरे तू पाण कर फैसलो न भाऊ कीअं उस्ताद अॼु दौर में केरु चङाई कंहिंसां कंदो अॻिते कीअं उस्ताद न भाऊ मुझे रुपयो भी कोने बेगुनाह मुझे तू तां तोड़े न भाऊ तू फैसलो पाण कर न भाऊ उस्ताद कीअं उस्ताद कीअं केरु कंहिंसां अॻिते चङाई कंदो दोस्त सम्झी लो करणा मां रोक पैसा रत थी सड़े कीअं उस्ताद न भाऊ मां भी चंगाई कई मान न भाऊ चाय पियारी मान न भाऊ उन्हें जो बदले मुझे कर्ज कर न भाऊ फैसलो तू कर न भाऊ न भाऊ कीअं उस्ताद अरे चिटे दौर में उस्ताद कीअं ॿुधाए इहो ॻाल्हि त चङाई केरु कंहिंसां कंदो कीअं उस्ताद न उस्ताद ॿुधा मुझे केड़ी चंगाई करे न उस्ताद कीअं न चङाई कई मां उस्ताद कीअं न चङाई कई मां रोकड़ ॾिना मां भागो जुआरी वञी जुआ ते वेठो पैसा हारायो हाणे मुंहिंजा पैसा पासे ई कोन थो कीअं उस्ताद न उस्ताद मुझे रुपयो भी कोने न उस्ताद को शायद तुझे न उस्ताद मुझे पैसा हुजन सादा लिखत तू न उस्ताद कीअं उस्ताद कीअं लिखत थींदी आहे दोस्त खे पैसा 5 रुपया उधार ॾींदो आहे 500 1000 2000 उन लिखत थींदी ई न आहे उस्ताद कीअं उस्ताद न उस्ताद मुझो मतलब इहो आहे त लिखत भी थींदी आहे जो पी पुट खे पैसा न थो ॾे भाउ खे न थो ॾे कि न उस्ताद तू पाण फैसलो कर न उस्ताद हाणे चाय पींदो चाय पींदो चाय पींदो चाय पींदो चाय पींदो चाय पींदो केड़ो फायदो खणी अचो न उस्ताद चाय में कतो वाह मिठी आहे चाय कीअं न पीअंदासीं न उस्ताद चाय में वॾो पर मतो फैसलो चाय पींदो कीअं न पीअंदासीं उस्ताद पर पहिरियों फैसलो करे उस्ताद कीअं मुंहिंजा पैसा खाईंदो कीअं उस्ताद मां दाख़िलो मां चाय पींदो केड़ो फायदो न उस्ताद चाय दा को बिस्किट हुजे रुकी जाए न उस्ताद अब पैसा मुंहिंजो कर्ज त ॾे तूं छो वरी चाय न पीअ उस्ताद जी चाय न पींदो भाऊ तकर छो तो करे न उस्ताद चाय अचे पोइ बाक़ी ॿियूं ॻाल्हियूं कंदा न उस्ताद चाय पींदो चाय चङी हूंदी चाय पींदो न उस्ताद बिस्किट हुजनि न चाय ना चाय पींदो कीअं न न पीअंदा उस्ताद कीअं चाय पींदो कीअं न पीअंदा सखणी सलाह दा गंजा न उस्ताद चाय पींदो या बे न उस्ताद यो कीअं चाय पींदो न पीअंदा न